अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुझु डेकोरेशन जा आइडियाज़ शेयर कयां थी। ही मुंहिंजी टीवी जी टेबल आहे, इन जे साइड ते हीअ जाइ ख़ाली आहे, त मां इते कुझु डेकोरेशन्स कंदसि डिफरेंट स्टाइल में, ऐं उहो तव्हां सां शेयर कंदसि। मैं होम डेकोर के कुछ आइडियाज़ आपके साथ शेयर कर रही हूँ। अब मेरे पास तो ये टीवी के साइड पे एक जगह खाली है, तो मैं इसको कोशिश कर रही हूँ कि डेकोरेट करूँ। आप किसी रेक पे, शेल्फ पे, किसी साइड टेबल पे इसी तरह से चीज़ें डेकोरेट कर सकती हैं। हाँ ॾिसो, ही वीडियो मुंहिंजी तव्हां सां शेयर थियल आहे, त ही मूं ठाहियो आहे, त तव्हां सां मूं हुन जो ट्यूटोरियल जेको आहे उहो शेयर कयो आहे पहिरियों खां ई। उन सां गॾु ही मूं वटि पत्थर हुया पेंट थियल, जेको मां फ़ोटो फ्रेम्स जे लाइ पेंट कया हुआ। हिननि जे मथां फ़ोटो लॻाया हुया, त फ़ोटो जेके हुया उहे थोरा मेरा थी विया, त मूं हटाए छॾिया आहिनि, ऐं इहे पत्थर मां हिन सां गॾु डेकोरेट कया आहिनि। हुन सां गॾु ही मुंहिंजो प्यालो आहे हाला जो, जेको काशीअ जो, त इहो सेम हिन जो लाइट गोल्डन वांगुरु कलर आहे, ऐं हीअ कॉपर वांगुरु कलर आहे, ऐं हल्को ब्राउन आहे, हिन में ही डार्क ब्राउन आहे। त इहे ॿ टे शयूं पाण में मिली करे हिकिड़ो सुठो कॉम्बिनेशन ठाहिनि थियूं। हाणे कुझु ॿियूं शयूं मां तव्हां सां शेयर कयां थी। हाणे हीअ बोतल बि मूं तव्हांजे साम्हूं ठाही आहे, शेयर कयल आहे वीडियो। ही गुल बि मां सेखारे चुकी आहियां, ऐं इन्हनि सां गॾु जेको मूं ॿी शइ डेकोरेट कई आहे उहा आहे बुहारी जूं तीलियूं। ये नारियल के झाड़ू के तिनके, इनको मैंने कॉपर कलर में पेंट किया है। जो बोतल का कलर है उसी कलर में मैंने इनको पेंट किया है। और ये मेरा जो है प्याला, ये इसके साथ भी जा रहा है, मैच कर रहा है, क्योंकि इसमें तकरीबन वही लाइट गोल्डन और कॉपर कलर है, लाइट ब्राउन कलर है। उसके साथ मैं यहाँ पे एक ये गमला रख रही हूँ छोटा सा, इसमें मैं डालूँगी प्लांट्स जो है मैं हमेशा मनी प्लांट यूज़ करती हूँ, रियल प्लांट, क्योंकि ये मेरे पास ज़्यादा है, उगता भी ज़्यादा है, चलता भी ज़्यादा है, केयर भी इसकी आसान है। तो अगर आप रखना चाहें तो आप जो है रियल प्लांट के बजाय आर्टिफिशियल प्लांट भी यहाँ रख सकते हैं। तो मां हमेशा मनी प्लांट यूज़ कंदी आहियां, त तव्हां जेको आहे आर्टिफिशियल प्लांट भी इस्तेमालु करे सघो था। ऐं हिन जे अॻियां मां पंहिंजी नंढड़ी ट्रे रखां थी, जेको मुंहिंजो कंप्लीट सेट आहे हिन प्याले सां गॾु। ऐं टे ही पत्थर थोड़ी देर पहिरियों भी मां तव्हां सां शेयर करे चुकमि। ये 3 पत्थर, ये भी इसके साथ रख रहे हैं। हाणे ॿुधायो कीअं सुठो थो लॻे। यानी बोतल त मूं हिकिड़ी रदी बोतल हुई, हुनखे मूं पेंट कयो, गुल बि रदी मां ठहियल आहिनि, ऐं उन सां गॾु मुंहिंजे घर में मौजूदु जेके ॿियूं शयूं आहिनि उन्हनि सभिनि जो पाण में हिकिड़ो कॉम्बिनेशन ठाहे ईअं डिफरेंट शयुनि खे डेकोरेट करे थो सघिजे। प्लांट जीअं मूं चयो त अगरि असली न हुजे त आर्टिफिशियल बि हिते तव्हां रखी सघो था, त हीउ केतिरो हिकिड़ो परे खां सुहिणो लुक थो ॾिए, हिकिड़ी कुंड सजल थी लॻे। ऐं वरी हिकिड़ो ॿियो आइडिया आहे, हीअ बोतल बि मां सेखारी आहे, ठाहे चुकी आहियां, हिन जी वीडियो बि शेयर कई आहे। इहो रेड एंड वाइट जो ही कॉम्बिनेशन आहे, इन सां गॾु मां कुझु अहिड़ी शयूं रखां थी जेके पूरो सेट थियनि। हीअ फ्रेम आहे, ऐं उन सां गॾु हीअ हिकिड़ो नंढिड़ो कैंडल होल्डर आहे, इहो बि हाउस जी शक्ल जो, ऐं उन जे अॻियां हिकिड़ो नंढो जग ऐं हिकिड़ो ही कैंडल होल्डर। हाणे तव्हां ॾिसो त हीअ रेड एंड वाइट जो सॼो जेको आहे कंट्रास्ट ऐं कॉम्बिनेशन कहिड़ो सुठो पियो लॻे। त इहे अहिड़े टाइप सां घर में ॾिसो तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, ऐं उन्हनि खे तव्हां जेको आहे पंहिंजे हिकिड़ी थीम ॾेई उन में तव्हां उनखे आराम सां यूज़ करे सघो था। तो जो कुछ आपके घर में मौजूद है उसको एक थीम दे दें, उसके हिसाब से आप इनको बना सकती हैं। या अगर जो भी ऑब्जेक्ट आपके पास मौजूद हैं उनको पेंट करके भी, एक्रिलिक पेंट से पेंट करें और आप अपना डेकोरेशन जो है वो बना सकती हैं। एक और शेयर कर रही हूँ, ये बॉटल भी मूं पेंट कई आहे, इन जो वीडियो अवेलेबल आहे। हिन में मनी प्लांट मूं हाणे विधो आहे, इन करे हिन जा पन थोड़ा झुकियल आहिनि, ये सुभाणे ताईं मथे सिधा थी वेंदा। ये मनी प्लांट अभी डाला है, ये कल तक जो है सेट होके ये ऊपर इसके पत्ते जो है ऊपर की तरफ बढ़ेंगे। तो हिन जो भी वीडियो मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ऐं हिन सां कॉम्बिनेशन जे लाइ, हिन सां डेकोरेशन जे लाइ मां हिकिड़ी प्लेट भी पेंट कयो आहे, तव्हां सां शेयर कयां थी। हाणे ही ॾिसो, ही ठिकर जी हिकिड़ी प्लेट, नंढड़ो पाटड़ो मिट्टी की प्लेट, ये मैंने पेंट की है। इसमें रखते हैं अब हम इस बॉटल को। और आपको शायद याद होगा कि जब ये बोतल में पेंट कर रही थी तब ये कुछ पत्थर भी मैंने पेंट कर लिए थे, क्योंकि पेंट मेरे पास बच गया था, इसलिए इसको भी मैं यहाँ पे यूज़ कर रही हूँ। ये इसकी खूबसूरती को और बढ़ाएंगे।
ठीकु आहे। त हिकिड़ो त हिन सां हीअ शइ अची वई। ऐं ॿियो, प्लांट्स मूंखे हमेशह खां ॾाढा वणंदा आहिनि, इन करे मां तमामु ख़ुशीअ सां प्लांट्स जेके आहिनि उहे ऐड कंदी आहियां पंहिंजी डेकोरेशन में। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो प्लांट हिन जे भरिसां रखूं था हाइट ॾियण जे लाइ। हीअ नंढड़ी मूं वटि नंढिड़ो स्टैंड आहे हीअ, ठीकु आहे। ऐं इन सां गॾु हीअ जग मूं वटि पहिरियों खां मौजूदु आहे, जेको तक़रीबन हिन प्लेट सां ऐं ग्रीन ऐं हिननि गुलनि सां सॼो मैच थो करे। त जेकॾहिं असां हीअ डेकोरेशन ठाहियूं त कीअं थी लॻे? सुठी लॻी तव्हांखे? सो इहो ईअं तरीक़ा करे तरकीबूं करे तव्हां डिफरेंट टाइप सां पंहिंजे घर खे सजाए सघो था। हाणे हीअ मिटीअ जी प्लेट मूंखे मिली 20 रुपए जी। पथर मां वठी ईंदी आहियां इलाही सारा, पोइ उन मां 2-3 पथर खयां। पेंट जेको बचियो उनखे मां हिननि ते यूज़ कयो आहे। बोतल बि ख़ाली जूस जी हुई, ठीकु आहे। प्लांट मां पाण पोखियां थी त मूं वटि माशाल्लाह मनी प्लांट इलाही मिक़दार में हूंदो आहे। सो ही नंढी नंढी शयूं मूं ॾिठो त हीअ ब्लू आहे मुंहिंजो पॉट, ऐं हीअ जेको येलो ऐं ग्रीन हिननि सां मैच थो करे। त ईअं करे तव्हां पंहिंजे घर खे हिकिड़ी ख़ूबसूरती ॾेई सघो थियूं, सजाए सघो थियूं। कुझु बि मुश्किल न आहे, बसि तव्हांखे शौक़ु हुजे, दिलचस्पी हुजे त आराम सां हर कमु थी थो वञे। तो मुझे उम्मीद है कि आपको इसमें से कुछ ना कुछ आइडिया ज़रूर मिला होगा कि जो कुछ आपके घर में मौजूद है उसको सजा संवार के एक कॉम्बिनेशन बना के चीज़ों का आप उसको डेकोरेट कर दें। तो अगर ये वीडियो, ये आइडियाज़ पसंद आए हों तो वीडियो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, चैनल सब्सक्राइब करें मेरा, ताकि मुस्तकबिल में भी मैं आपके साथ जो कुछ शेयर करना चाहूँगी इंशाअल्लाह तो आप वो आसानी से देख सकेंगे। सो उम्मीद है तो तव्हांखे ही मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। सो ज़रूर शेयर कजो, लाइक कजो, कुछ चवणो आहे त कमेंट कयो, मुंहिंजे सिंधी चैनल खे सपोर्ट कयो। ऐं उन खां अलावा ही मुंहिंजूं वीडियोज़ पंहिंजे फ्रेंड्स सां, फैमिली सां शेयर कयो त जीअं ॿियनि ताईं बि इहे आइडियाज़ ऐं मुंहिंजो कमु पहुची सघे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। घर सजाइण जो कमु मां ॾाढे प्यार सां कंदी आहियां, बल्कि ईअं चवां त मां त सभु कम ॾाढे प्यार सां कंदी आहियां। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह हाफ़िज़।